वालेकुम सलाम भाउ। अदा या हकीम हैरान जी अस्पताल काथे आ? यहाँ के वेंदे न जी जी। पोइ बस शहर में पुछा कंदे उते तो ॾसदा अस्पताल। अच्छा हाँ। चङो चङो। उस्ताद बा कमंदो खाईंदे धाई तो बे छा उस्ताद धाए हुन केड़ो ॿारहां जो फीटर उधाईंदे चवां तो खाईंदे कमंदो। अच्छा कमंद अबायो डंडा अंगठो हने छा खा उस्ताद भला पो बाबा कुत्ते जा दंद हणायूं? केर सुतो आ सुतो न कुत्तो कुत्तो। अरे मां कुत्तन जो डॉक्टर त नया मां माण्हुन जो हकीम हैरान बाबा इहो निभागा तोखे मां इहे कख थो ॾिना हा जेके चवाए पियो त खीर वठण माण्हू अचनि ई उन्हनि खे खीर में विझी ॾिना आहिनि ॾिजांइ त ॻोठ में थोरी बीमारी वधे उहे कख वञी घर रखिया अथई निभागा। न साईं डॉक्टर हकीम हैरान मूंखे कसम आहे मांखे अम्मा पौड़ी जो न उहे मां कक अलाए केतिरनि माण्हुनि खे बार बार खीर में मिलाए ॾिना। अरे या कौड़ी कुराड़ी अञा जीअरिया जा डॉक्टर हकीम वो बा मां कौड़ी नथो चवां पौड़ी पौड़ी। केड़ी थोड़ी थोड़ी न पौड़ी। अरे वो आस्ते ॻाल्हाए मां कहिड़ो बोड़ो हाँ अगर अॼु भला हेॾे दीद घुमाए को मरीज़ नज़र अचे थो उस्ताद दुप अरे अस्सलाम वालेकुम डॉक्टर हैरान हकीम। वालेकुम अस्सलाम। अरे बाबा मां साईं बीमार हो ना बाहर कब डॉक्टर साहब तो मां बीमार ना अरे बीमार ना है तो पो दुकान ते वञ न। हकीम साहब मसलो आ फैसलो बाबा तो फैसलो बे वटि खणी वञ न। हकीम साहब फैसलो न बाबा मसलो। अच्छा मसलो पो आस्ते ॻाल्हाए मां कहिड़ो बोड़ो। हकीम साहब मुझे घरवारे जो मसलो। हाँ समझी वैसे छाहे तुझी इनके घरवारीअ खे मसलो बाबा हुआ त हिनखे ख़बर हूंदी न। अरे मां तखा थरई पुछा ए भला वाइब्रेशन दिया था बाबा तोखे ख़बर ही न आहे हे डॉक्टर साहब जे मल अमड़ जे पेट में हुयो के कराची ट्रेन ते वञन पिया उते पुई डक में पैदा थी विया तॾहिं उतां खां वठी डक। अच्छा ए बते ते चौथा गारी पाती दे त गारी जो नालो न खणो। डॉक्टर हकीम बाहर बैठो हिकड़े मैदान में। अच्छा हिकड़े मरीज जो करे पे इलाज। अच्छा बाबा ये कां जो मथों गुजरो लाथई विठ हां डॉक्टर के टुंग करे वई 13 टाका लगा उन ॾींहंनि खां पोइ या तगारी रखी छॾी त भाउ थींदो अथसि। ओ कावा के भला लेंचर हो जायो टंगो करे बाबा पो लेंचर हुयसि जा जीथरी हुयसि जेको बि हुयसि तू टिकण खोले ॾिसदेसि बाक़ायदा जी नंढे ॿार खे आने जी चटी लॻंदी आहे डॉक्टर खे ईअं चटी लॻंदी माना कहने ते सौ से हमलो कई। हा भाई छा जो हिननि जो मसालो। हकीम साहब मुझी शादी के 3 साल थिया ने 10-12 थिया ने छो भला या हिन बाल जी टेम पंहिंजी ठाही दे था निभागा खबर ही नथी पए ॿुध जीव हाणे हीअं कर हां ही आहे टिकी लॉकडाउन ॿुधई हे खाराईंदे इंशाल्लाह मसलो जेको आहे न हल थी वेंदो। ए टिकू तो हकीम साहब मां रोज खाराईंदो आ 13 रुपए जो टिकू तो मां खाराए चुको आ तभी 12 मथां 12 मां त आधार में अची वियो आ। अच्छा जीव
कंप्यूटर जी साहब। यो सफ़ा बंद शरबत किथे रखियल आहे? अब हे अथई सफ़ा बंद शरबत। हे जेको आहे न बबू जूं मानीअ खां अॻु में नेराने हिनखे पीअण सां न माई बाबा ॿार खां सफ़ा बंद। ये हकीम साहब मैं ट्रे शीशा पियाए चुको आगी तभी 12 मता 12 मता 12 मता 12 मां करे आगार में पातो हां। अब वो हीअं कर जीव ओ माई जी ऑपरेशन कराया तो बाबा। हकीम साहब ऑपरेशन भी कराया तभी 12 मता 12 मता 12 मता 12 एडी महंगाया या मैं खुद कची कया। क्या तो वारी माई आ ना फार्मी कुकुड़ा बस 12 मथा 12 मथा 12 मथा 12 बाबा को माई खां सफ़ा ठुप अलग सो। हकीम साहब मैं कमरे में सुतो पिया माई मुझे बाहर सुन दिया तभी 12 मता 12 मता 12 मता 12 बुध जीव बाबा पाड़े वारनि जी महिरबानी।